ॾहों मेल PPHI ज़िले में ख़ास पीडिघड़ी पारां गवर्नमेंट डिस्पेंसरी मीर ग़ुलाम हुसैन टालपुर मीर ख़ालिद लांढी जे नए बिल्डिंग जी इफ्तिताही तकरीब को उठाई हुई। गवर्नमेंट डिस्पेंसरी मीर ग़ुलाम हुसैन टालपुर जी नई बिल्डिंग जो इफ्तिताह डिप्टी कमिश्नर सलामत मेमण कयो। उन मौके ते DMP PH में ख़ास पीडिघड़ी कैप्टन रिटायर्ड सूबेदार शाहानी SC कोट ग़ुलाम मोहम्मद नज़ीर अहमद मेमण मॉनिटरिंग ऑफिसर ज़हीर सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते ख़िताब कंदे DC में ख़ास सलामत मेमण जो त PPHI तमामु बहितरीन कमु करे रही आहे ऐं समूरे स्टाफ खे सलाम पेश करियां थो। संदन महिनतूं क़ाबिले तारीफ़ आहिनि। DM PPHI कैप्टन रिटायर्ड सूबेदार शाहानी जो त असांजी कोशिशि आहे त वधि खां वधि ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। PPHI बहिराड़ी जे इलाइक़नि में आवाम जी बहितरीन सहूलियत ॾेई रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।